तहे ईंदड़ हुकूमत जो जमीयत उलमा इस्लाम जे तरफां अरिड़हं नुकाती एजेंडो शाया तो कया जेको मां बाद में पंहिंजे इत्तेहादियुनि जे साम्हूं बि रखंदुसि त असां इक़्तिदार में अची छा कंदासीं। पहिरियों कम अरिड़हं नुकाती एजेंडा अल्लाह जी इबादत इन्हनि सिंध लुटींदड़नि जे साम्हूं न झुकंदासीं। अल्लाह जे साम्हूं धरतीअ जे क़द्दारनि जे साम्हूं न झुकंदासीं। इन्हनि वसीलनि बेटनि जज़ीरनि खपाइण वारनि जे साम्हूं न झुकंदासीं। झुकंदासीं त अकेले अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत हर ज़ालिम सां बग़ावत हर मज़लूम जी हिमायत बिना फ़र्क़ जे पूरी इंसानियत जी ख़िदमत। जीअं सैलाब में अरिड़हं फुट पाणीअ में बग़ैर इक़्तिदार जे सिंध जी ख़िदमत करे सघूं था त इक़्तिदार में अची दर खड़काए करे सिंध जी ख़िदमत इंशाअल्लाह कंदासीं। सैलाब में तव्हांजो लारकाणो गवाह जिन अरबे रुपया लुटिया उहे ॻोल्हिया न लधा। लारकाणे स्टेडियम जो पेट गवाह है। लारकाणे जो न सिंध जो न पाकिस्तान जो सब खां वॾो सैलाब में दस्तरखानो तव्हांजे जमीयत उलमा इस्लाम है। 10,000 माण्हू हिकिड़े ॾींहं में मानी पिया खाइनि। 10,000 माण्हू जेकॾहिं बग़ैर इक़्तिदार जे 10,000 माण्हू जो दस्तरखानो हणी सघूं था इक़्तिदार में अची सिंध मां ग़ुरबत वतन अज़ीज़ जे गरीब ऐं मेहनतकश बेरोज़गार नौजवाननि खे बाइज़्ज़त रोज़गार फ़राहम करे ग़ुरबत जो ख़ात्मो आणींदासीं। बदअमनी 100% ख़त्म करे अवाम जे जान माल इज़्ज़त आबरू चादर चार दीवारी जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। औलाद जे तालीम ऐं तरबियत जे लाइ हर इलाके में बेहतरीन स्कूल कॉलेज टेक्निकल ऐं वोकेशनल इदारा क़ाइम कंदासीं। नौजवान पढ़ियल लिखियल नौजवाननि खे कारआमद बणाइण जे लाइ मुल्की ऐं गैर मुल्की स्कॉलरशिप ॾेई करे तालीमी हुनरी सिखिया जा मौक़ा फ़राहम कंदासीं ऐं पंहिंजी ख़िदमत खे यकीनी बणाइण जे लाइ फिरा तफ़रीक हर ज़रूरतमंद ऐं मुतासिर ताईं इमदाद पहुचाईंदासीं। मां ऐलान करियां थो त इक़्तिदार में अची सरकारी इदारनि मां 100% करप्शन के न सिर्फ ख़त्म कंदासीं बल्कि 75 सालनि खां जिन सिंध लुटी आहे जिन करप्शन कई आहे जिन सरकारी इदारा लुटिया आहिनि जिन बेट वसीला जज़ीरा ज़मीनूं कारूं जर खपाया आहिनि उन्हनि जा बिब फाड़े करे उन्हनि जा बंगला नीलाम करे सिंध जो लुटियल पैसो सिंध जे अवाम खे इक़्तिदार में वापसि। मां ऐलान करियां थो त इक़्तिदार में अची सेहत हर इंसान जे लाइ बुनियादी ज़रूरत आहे। सरकारी अस्पतालुनि खे जदीद सहूलतुनि सां आरास्ता करे 100% इलाज मुफ़्त कंदासीं। इक़्तिदार में अची तबक़ाती निज़ाम तालीम खे ख़त्म कंदासीं। सरकारी ऐं प्राइवेट स्कूलनि में हिकु जहिड़ो निज़ाम तालीम राइज करे सिंध में जेका 70 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि उन्हनि खे स्कूल माणे उन्हनि जी तालीम खे यकीनी बणाईंदासीं। ऐं जंहिं स्कूल में ग़रीब जो पुटु मज़दूर जो पुटु हारीअ जो पुटु पढ़ंदो मां ऐलान थो कयां इक़्तिदार में अची वज़ीर आला जो पुटु बि साॻे स्कूल में तालीम हासिल करे। ऐं ग़लतकारियुनि जे अजनि खे बंदि कराए मुसीबत में फाथल क़ाबिल रहम माण्हुनि जो इलाज कराईंदासीं। सरकारी मां ऐलान थो करियां त इक़्तिदार में अची सरकारी मुलाज़िमनि जी पघार 1 तोले सोने जे बराबर कंदासीं ऐं गैर सरकारी मुलाज़िमनि जी पघार 1/2 तोले सोने जे बराबर कराईंदासीं। उन सां गॾोगॾु मां ऐलान थो करियां त सिंध खे फ़िरक़ेवारीअ जे लानत खां ख़त्म करे मज़हबी रवादारी खे क़ाइमु करे सभिनी खे अख़लाक जे दायरे में मज़हब ऐं मसलक जे प्रचार जो हक़ ॾींदासीं। ऐं मां ऐलान थो करियां त इक़्तिदार में अची करे सिंध जे बेरोज़गार ऐं बेवा ख़वातीन में हर साल 5 करोड़ किलो अटो 5 करोड़ किलो अटो सिंध जे बेरोज़गार ऐं बेवा ख़वातीन में मुफ़्त तक़सीम कंदासीं। ऐं मां इहो बि ऐलान करियां थो त ज़ुल्फ़िकार आबाद मंसूबो बहरिया मंसूबो ज़ुल्फ़िकार आबाद मंसूबो बहरिया मंसूबो अमीरनि जे लाइ असां इक़्तिदार में अची 30 ज़िलनि में बहरिया टाउन जहिड़ा नवां शहर क़ाइमु करे सिंध जे बेघर माण्हुनि खे जिन जो पंहिंजो घर कोन्हे पंहिंजी छत कोन्हे किराए जे घरनि में रहनि था असां इक़्तिदार में अची करे उन्हनि बेघर माण्हुनि खे 5 सालनि जे आसान किस्तुनि ते पंहिंजो घर ऐं पंहिंजी छत फ़राहम कंदासीं। असां इक़्तिदार में अची सिंध जे वसीलनि जज़ीरनि बेटनि ज़मीनुनि सरकारी वसीलनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाईंदासीं। सिंध में मुक़ीम गैर क़ानूनी गैर मुल्किन जे आबादकारीअ जे ख़िलाफ़ अमली इक़दामात खणंदासीं।
सिंध में मौजूद तमाम अकलियतुन जे जान माल इज्जत आबरू समेत उन्हनि जे चादर चार दीवारी जे तहफ़्फ़ुज़ के यकीनी बणाईंदासीं। आबादगारनि ज़मींदारनि खे उन्हनि जे हक़ जो पाणी ॾेई करे बराह रास्त आबादकार खां अजनास कणक हुजे, सारियूं हुजनि, कपह हुजे या के ॿियूं शयूं हुजनि, बराह रास्त ख़रीद कंदासीं। मार्केट रेट ते ख़रीद करे बराह रास्त ज़मींदार खे फ़ाइदो ॾींदासीं। मुंहिंजो हे 18 नुकाती एजेंडो मज़ाक़ न आहे। असांजी ख़िदमत तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजो किरदारु, मुंहिंजे भाइरनि जो किरदारु, मुंहिंजे शहीद बाबे जो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। सिंध वारो उथो, ज़ुल्म ऐं जबर जूं दीवारूं लुॾनि पयूं, अचो त गॾिजी करे ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे धिका ॾेई करे किराए सिंध खे बाग़ुनि जे फातन मां आज़ाद कराए हिन सिंध में नओं इन्क़िलाब तैयार आयो। किताब मुहाफिज है इस इमारत की, हाथों में है किताब आगाज़ इन्क़िलाब।